ख़बर शामिल कयूं था قمبر मां ख़ालिद हुसैन चांडियो जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां लाड़काणे जे हिंदू برادري खे टारगेट बणाए क़त्ल ऐं ज़ख़्मी करण वारे अमल ख़िलाफ़ जनाह बाग चौक खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन शौकत चांडियो, तोफ़ैल सांगा, इरफान गोपांग ऐं ॿियनि जो चवणो हुयो त हिक साज़िश तहत लाड़काणे जे दीवान बिरादरी जे माण्हुनि खे टारगेट बणायो पियो वञे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कुझु ॾींहं अॻु नवंदेरो जे दुकानदार खे क़त्ल कयो वियो। लाड़काणे जे दीवान बिरादरी सां लॻापियल ॿिनि दुकानदारनि रौनक कुमार ऐं संजय कुमार खे गोलियूं हणी मर्डिंग कयो वियो। लाड़काणे जे दीवान बिरादरी सां लॻापियल ॿिनि दुकानदारनि रौनक कुमार ऐं संजय कुमार खे गोलियूं हणी मर्डिंग कयो वियो। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असीं दीवान बिरादरी सां गॾु आहियूं। हिननि मुतालबो कयो त मुलव्वस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे दीवान बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.